छा मसलो आहे तव्हांजो? मसलो इहा त 2017 में जेका ईद थी न दिल फितर उनजे लिहाज़ ते मुंहिंजी घरवारी मूंखे पंहिंजे वालिदेन जे घर वठी वई, जिते हुननि छा कयो जो राति जो 3 घरनि जूं औरतुनि खे हिकु घर में करे मूंखे अकेले घर में वठी आहे, जिते मूंखे पहिरियों ई ख़ौफ़ हो त राति जो जवाबदारनि गुलाम हैदर, शाहनवाज़, आमिर ऐं मनताज़ गॾिजी करे मूंखे वात ते विहाणे ॾियण जी कोशिशि कई। मां दाहूं कूका करे जिंद छॾाए भित तां टप हुई, राति में पंहिंजे ॻोठु भॼी वियो आहियां। उन खां बाद में हिननि मुंहिंजे मोबाइल फ़ोन ते फ़ोन करे मूंखे घुरायो त बाबा पंहिंजा ॿचा ॿार वठी वञ। जॾहिं मां ॿार वठणु वियुसि त हिननि मुंहिंजा दरवाज़ा बंदि करे मुंहिंजे मथां मौतमार तशदद कयो। मुंहुं पिया कुटनि, मगज़ पिया कुटनि, बेहोश थी पवञा। इम्तियाज़ मेणो मूंखे पाणी विझी होश में पियो आणे। 3 दफ़ा ईअं करे 4 दफ़े मूंखे खिटीअ में लाश पणाए उछलायूं, हे ॿार बि उछले छॾियूं। जॾहिं मां होश में आयुमि त अहिड़ी फ़रियाद थचल थाणे ते मूं दाख़िल कई। पुलिस जवाबदारनि खे मोतबर माण्हू विच में आणे त बाबा असां हिनखे दाल बि ॾियूं था, फ़ैसिलो बि ॾियूं था, राज़ी था कयूं। 3 सालनि में मुंहिंजे मथां जवाबदारनि मूंसां मसइलो हल त कान कयो, पर ज़बरदस्ती मुंहिंजे मथां ज़्यादती कंदा हुआ। मुंहिंजो पीउ वफ़ात करे वियो आहे, उनजे मथां कूड़ो केस दाख़िल कयूं। मुंहिंजो भाउ उनजे मथां मौतमार तशदद कयूं, हमलो कयूं। जे बके खुआड़ खां बत पई अचे उन बत वारे उनखे पनाह ॾिनी आहे, माण्हू लाथा अथई जंहिंजी फ़रियाद उहा बि दाख़िल थी। उन खां बाद में मुंहिंजे सालनि ॾंदु भञी मुंहिंजे भाउनि जे मथां कूड़ो केस दाख़िल कयो, जेको असां बोल्ड विहारियोसीं उहो केस बि कूड़ो थियो। हिन वक़्त ताईं मुंहिंजे मथां मई मकोल थाणे जे ते कूड़ी फ़रियाद दाख़िल कराई अथई, सचल थाणे ते कूड़ी फ़रियाद दाख़िल कराई अथई। ज़बरदस्ती मुंहिंजे मूंसां ॾाढो जो फ़ैसिलो थो करे। मोहम्मद अली हकिड़े जे दौर ते ऐं हकिड़े खां वॻे मां अपील थो कयां त मुंहिंजे मथां ज़्यादती न करे ऐं नाजाइज़ी न करे, मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे इंसाफ़ ॾियनि, जेको हिन जे मुंहिंजे मथां मौतमार तशदद कयो आहे उनजो मूंखे इंसाफ़